वालेकुम दोस्तों कचहरी प्रोग्राम जे सभिनी ॿुधण वारनि खे जेके बि टे ॿुधण वारा आहिनि उन टिनी खे असांजो सलाम ऐं उन्हनि टिनि मां हिकिड़ो आऊं हिकिड़ो राकेश आहे जेको मूं सां गॾु को होस्ट आहे ऐं टियों असांजो दोस्त आहे जंहिंखे असां ज़ोरी चयो त ॿुधी ज़रूरु हिकु ॿ ॿिया थी यार दोस्त जेके ॿुधंदा आहिनि अहिड़ी ॻाल्हि बि न आहे सफ़ा पंज पंज टोटल मिलाए पंज हलो ठीकु आहे इहो बि सही आहे आई एक्सेप्ट दैट्स सक्सेस हा न 100% सक्सेस रेट आहे इहो अगरि पाण ॿिनि टिनि मां जेको सो पंज ताईं पुकायूं त इहो माना त हिकिड़ी एक्सपोनेंशियल ग्रोथ आहे एक्सपोनेंशियल ग्रोथ मां मूंखे यादि आयो वायरस पियो फिरे हिते उहो पाण खे कॉपी करण जे चकर में लॻो पियो आहे त तमामु सुठो तरीक़ो टॉपिक खे इंट्रोड्यूस करण जो बस यार छा कजे हाणे माना दिस इज हिस्टोरिक मोमेंट ठीकु आहे न माना स्पेनिश फ्लू जेको आयो हो 1920 में 1918 में त उन में माना मिलियंस ऑफ माण्हू मरी विया अलाह ख़ैर कंदो हिन दफ़ा इट वुडंट बी दैट बैड पर जंहिं तरीक़े सां फैलिजे पियो त हिन जा जेके आसार आहिनि उहे माना त घटि न आहिनि दिस इज हिस्टोरिक मोमेंट पर पाण खे शुक्र करणु घुरिजे त पाकिस्तान में कई अहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि जो हल ऑलरेडी ॻोल्हे छॾियो आहे बस यार माण्हू अमेरिका में ॻोल्हे छॾियो आहे हा वरी चओ हिकु त डोनाल्ड ट्रम्प आहे जंहिं अमेरिका में हल ॻोल्हे छॾियो अथसि सही डोनाल्ड ट्रम्प त चयो त पहिरीं चई त इहो हॉक्स आहे ठीकु आहे उनखां पोइ जॾहिं इहो हॉक्स चई तॾहिं उहे जेको सो जेके बि व्हाइट हाउस में हिन सां मिलण ईंदा हुआ उनखे हिन स्क्रीनिंग बि कराई ठीकु आहे ऐं ख़ैर उनजी त हिकिड़ी वॾी स्टोरी आहे हीउ बि हिकिड़ो लेजेंड आहे पंहिंजे पर में पर पाण वटि पाकिस्तान में एटलीस्ट टे लेजेंड्स आहिनि हिकिड़ो प्रोफेसर हकीम डॉक्टर मक़सूद इलाही हकीम प्रोफेसर डॉक्टर मक़सूद इलाही चए थो त मूं हुनजो मुकमल हल ॻोल्हे छॾियो आहे ठीकु आहे ऐं मुकमल हल आहे माना बसि वधीक कुझु करण जी ज़रूरत कोन्हे ऐं वरी ॿियो आहे पीर पिंजार नाले सां हिकिड़ो हमराह आहे उन चयो त मूं वटि परफेक्ट हल आहे पर हुन जे प्रोनाउंस कयो त हुन चयो मूं वटि प्रोफेक्ट हल आहे त हाणे कंप्लीट हल बि आहे पाण वटि ऐं परफेक्ट हल बि आहे हाणे माण्हुनि ते चॉइस छॾियल आहे त हू परफेक्ट हल खपे उनखे या कंप्लीट हल खपे वरी अगरि इहे ॿ कम नथा कनि त हिकिड़ो टियों बि हमराह आहे उहो जेको सो ख़ैबर पख्तूनख्वा मां जेको सो उनजो एक्सपीरियंस आहे चयो त उते असां वटि जॾहिं इहो ज़ुकाम थींदो आहे त उन चवंदा आहिनि बिगड़ी वियो ज़ुकाम ऐं जब ज़ुकाम बिगड़ जाता है तो हम उसको केवे में आफी मिला के पिलाते हैं उसको फिर ये बिल्कुल ख़त्म हो जाता है ऐं चई उहो वीडियो जॾहिं मूं ॾिठो उन वीडियो जो एंड ईअं थियो त हुन चयो त अगरि इन हल खां अलावा ॿियो को हल तव्हां ॻोल्हींदा तव्हां मिलंदो ई कोन माना ही वाज वेरी क्लियर अबाउट दिस त ॿियो कोन्हे हल कोन्हे इहो ई हल आहे सो इन एॾे ऑप्टिमिस्टिक नोट ते आई लेट यू नाउ टेक ओवर में छा चवणु चाहींदे पाण थोरो पहिरियों इहो डिस्कस कयूं थोरो त कोरोना वायरस आख़िर थिए छो थो तूं ॿुधाए तोखे तो वटि इंफॉर्मेशन आहे ताज़ी छा इंफॉर्मेशन आहे त थिए छो थो पियो साईं बेसिकली मुंहिंजे ख्याल में मूं वीडियो ॾिठो यूट्यूब ते उतां में ख़बर पई ऐं त कची पकी ख़बर आहे पर वायरस आहे जेको तव्हां जे पहिरीं गले ते अटैक करे थो ऐं पोइ उहो जेको फिफड़नि में वञे थो ऐं जॾहिं इफ अगरि उहो तव्हांजे फिफड़नि में हली थो वञे ऐं तव्हां हुनखे तव्हांजो इम्यून सिस्टम हुनखे माना क्योर नाहे कयो हेसि ताईं त उहो तव्हांजे फिफड़नि में हिकिड़ा अहिड़ा सेल्स आहिनि जेके फिफड़नि जो सरफेस टेंशन मेंटेन कंदा आहिनि ऐं उन्हनि खे फिफड़नि जे कोलेप्स थियण खां बचाईंदा आहिनि छो जो फिफड़नि जे ॿाहिरि जेके आहिनि उहे आहिनि ब्लड वेसल्स जंहिंजो प्रेशर हूंदो आहे फिफड़ ते त उन्हनि सेल्स ते ही वायरस वञी अटैक कंदो आहे पोइ अगरि उहे सेल्स तबाह थी विया त पोइ उहो सरफेस टेंशन मेंटेन न करे सघंदा जंहिंजे करे माण्हुनि खे थी विया नमूनिया माना तव्हां साह कोन खणी सघंदव ऐं ॿियो हुनजो साइड इफेक्ट इहो बि आहे त जेके ब्लड वेसल्स आहिनि उन मां कुझु सिक्रीशन्स उहे अंदरि अची वेंदियूं आहिनि फिफड़नि जे जंहिंसां लिक्विड जमा थींदो आहे फिफड़नि में त उहो बि हिकिड़ो नमूनिया आहे त हिकिड़ी सिवियर क़िस्म जी नमूनिया तव्हांखे कराए छॾो इफ इट रीचिस दैट स्टेज अगरि तव्हांजे गले में आहे ऐं उनखां पोइ तव्हांजे फिफड़नि में वञे थो त पोइ हिकिड़ी सिवियर क़िस्म जी नमूनिया कराए थो पोइ उनमें भले उहो पोड़ो हुजे या उहो जवान मुड़ुसु हुजे भले माना मलाखड़ी विढ़ण वारो हमराह हुजे जॉन सीना हुजे भले उनखे वेंटिलेटर जी ज़रूरत पवंदी वेंटिलेटर अचनि काॾो हेॾा वेंटिलेटर वाढे खां माण्हू ठाराए वठंदो
यार वेंटिलेटर ॾाढो ट्रेजिक स्टोरी थी वेंदी, मां स्टोरी ॿुधाइण शुरू कयूं वेंटिलेटर्स जूं त साईं जेको वेंटिलेटर अगरि न आहे न त पोइ हुनजो हिकु मोर्टेलिटी रेट इलाही वॾो आहे न हा। माण्हुनि जो। पर तव्हां वटि छा सीन आहे अमेरिका में वेंटिलेटर माना खोट आहे कोन्हे या कुझु कयो वञे पियो उन बारे में? यार कम इहो हले पियो त ॻाल्हियूं हलनि पियूं, थी सघे थो हिकिड़ो कानून आहे अमेरिका में जिनजे तहत हुकूमत जेका आहे फेडरल हुकूमत उहा कंहिं इंडस्ट्री खे मोबिलाइज़ करे सघे थी पई त बाबा तव्हां हे शइ ठाहियो, मास प्रोडक्शन कयो, जीअं वॉर टाइम ईंदो आहे न त प्रेसिडेंशियल पावर्स आहिनि मौजूदु, पर उहे अञा ताईं यूज़ न आहिनि थिया, मतिलबु उहे यूज़ थियणु खपनि हाणे, छो त वेंटिलेटर तव्हांखे खपंदा, ज़रूरु खपंदा, कुझु टाइम खां पोइ खपंदा, ठीकु आहे न। त अॼु उन्हनि जी डिमांड न आहे, ॿाहिरि उन्हनि खे ठाहिण में टाइम बि लॻंदो, त हुनजी मास मैन्युफैक्चरिंग शुरू थियणु खपे, हुनजी सप्लाई खे वधाइण जी ज़रूरत आहे हींअर अॼु, इट नीड्स टू स्टार्ट टुडे। सही 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 वेंटिलेटर्स ख़ैर पाण उन पासे हलिया वियासीं, वेंटिलेटर इज़ अ मिटिगेशन टूल आहे न, त बाबा ठीकु आहे, कंहिंखे थी थो वञे निमोनिया जेका तूं ॻाल्हि कई पए, हल जो हिसो आहे वेंटिलेटर। सही जेका पब्लिक हेल्थ जेके प्रोफेशनल्स आहिनि उहे उन्हनि जी रिकमेंडेशंस जेके न प्रिवेंशन जूं बि खोड़ आहिनि मौजूदु आहे न, प्रिवेंशन जो हिन वक़्तु ताईं जेको सभिनी खां सक्सेसफुल मॉडल आहे न उहो कंप्लीट लॉकडाउन। आई नो दिस इट साउंड्स रेडिकल, उहो दैट्स द ओनली मॉडल दैट इज़ बीइंग सक्सेसफुल। पाण वटि जेके ॿ मेजर केस स्टडीज़ हिन वक़्तु आहिनि, हिकिड़ी चाइना ऐं इटली आहे। चाइना में हिन वक़्तु कम्यूनिटी, चाइना सक्सेस स्टोरी आहे, कोरिया सक्सेस स्टोरी आहे, ऐं सिंगापुर सक्सेस स्टोरी आहे, ऐं इटली इज़ अ मैसिव लुकिंग टू बी अ मैसिव फेलियर, ठीकु आहे न। सही त फ़र्क़ु इहो आहे ॿिन्हिनि में, चाइना में उन्हनि लॉकडाउन कया, कोरिया में उन्हनि तमामु एग्रेसिवली कॉन्टेक्ट ट्रेसिंग ऐं जेको आहे ॾाढी तमामु घणी टेस्टिंग कई, रैपिडली उन्हनि हिकु हिकु केस खे ट्रेस कयो, कहिड़ो माण्हू कहिड़े माण्हू सां कॉन्टेक्ट में आयो, ठीकु आहे। ऐं सिंगापुर में बि उन्हनि साॻी क़िस्म जा मेजर्स वरिता टेस्टिंग जे हिसाब सां। त उते जिते जिते तमामु एग्रेसिवली ऐं पैनिक मोड में ऑलमोस्ट इन वायरस खे ट्रीट कयो वियो आहे, सही सही उते जेको कॉन्सेप्ट आहे न फ्लैटनिंग द कर्व, उहो एक्चुअली ट्रू साबित थियो आहे। त बाबा माण्हू घर में वेहनि ऐं हिकु हिकु माण्हू सां जंहिंजो जेके केसिस आहिनि एक्चुअल हुनजो जंहिं सां तालुक़ु आहे रहियो आहे, कॉन्टेक्ट आयो आहे रिसेंट हिस्ट्री में, हुनखे ट्रेस कयो वञे, त उहो सक्सेसफुल मॉडल आहे। जेको मॉडल कमु नथो करे पियो सही, जेको इटली, ब्रिटेन ऐं यूएस जो मॉडल आहे, इटली हुनजो लीडिंग जेको केस आहे हिन वक़्तु, जिते हिन वक़्तु जेके नंबर ऑफ डेथ्स चाइना वधीक आहिनि, सही उहो मॉडल इहो आहे त तव्हां माण्हुनि खे सलाह ॾियो त बाबा तव्हां ईअं न कयो, ठीकु आहे, टेस्टिंग घटि हुजे, इनफेक्टिव हुजे, ऐं त उहो जेको आहे अनसक्सेसफुल मॉडल आहे। सलाह हिकिड़ो ॿियो बि मॉडल आहे, उनखे तमामु आई थिंक इट कम्स फ्रॉम डीप रिसर्च, ॾाढी एनालिसिस बि कई वई आहे। उन मॉडल जो नालो आहे घबराना नहीं है। उन जे बारे में तव्हां छा ख़्यालु आहे? जो घबराना नहीं है मॉडल जेको आहे, तूं इमरान ख़ान जी जेका स्टेटमेंट आई आहे उन ॾे रेफर पियो करीं, आई एम अस्यूमिंग, आहे न? न साईं, इहा वॾी रिसर्च थी आहे हिन ते, ऐं जेको सो इकोनॉमिक्स में नोबेल प्राइज़ विनर आहे, उन इहा मॉडल कढियो आहे त हिन सां डील करण जो। तुंहिंजो जेको सार्केज़म आहे न अवकाश, उहो ॾाढो इन्फेक्चुअस आहे। साईं हुनजो R0 छा आहे मुंहिंजे सार्केज़म जो? यार इहो जेको मॉडल आहे न घबराना नहीं है, उहो माना इट कम्स फ्रॉम द राइट प्लेस ऑफ हार्ट, ठीकु आहे न। मां सम्झी सघां थो त जेको माण्हू मोटिवेशनल स्पीकर टाइप जो माण्हू हूंदो आहे न, त बाबा मूंखे माण्हुनि खे उमेद ॾियणी आहे, माण्हू सफ़ा डिप्रेस न थी वञनि या पैनिक न फैलिजे, उन हिसाब सां मां सोचां थो त ॾिसां थो, ठीकु आहे यार, इमरान ख़ान चवंदो पियो हूंदो असांजी आवाम जेका आहे सफ़ा पैनिक मोड में न अची वञे। पर फ्रॉम अ पब्लिक हेल्थ पर्सपेक्टिव हिन वक़्तु घबराना नहीं है जेको मॉडल आहे न, उहो इटली ऐं यूएस वारो मॉडल आहे, यूके वारो मॉडल आहे। सही ॻाल्हि आहे। अच्छा, वरी हर्ड इम्यूनिटी, माना त हर्ड इम्यूनिटी जो छा चक्कर आहे? हर्ड इम्यूनिटी यार हिकिड़ो इहो अगेन हिकिड़ो इट्स अ लॉन्ग स्टैंडिंग थिंग, जेको इहो कॉन्सेप्ट पब्लिक हेल्थ में बिल्कुलु मौजूदु आहे। हर्ड इम्यूनिटी जो बेसिक मक़सदु इहो हूंदो आहे त जॾहिं इनफ माण्हू इन्फेक्ट थी करे रिकवर करे वञनि न कंहिं वायरस खां या कंहिं नई डिज़ीज़ खां, त सोसाइटी हिकिड़ी इम्यून डेवलप कंदी आहे, माना हिकिड़ी दीवार ठही वेंदी आहे इम्यूनिटी जी। हा, हिकिड़ी दीवार ठही वेंदी आहे, पोइ उहा जेके वल्नरेबल माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे उहा दीवार प्रोटेक्ट कंदी आहे, ठीकु आहे न, दैट इज़ द कॉन्सेप्ट। पर मसइलो हिन वायरस जो इहो आहे त हिन में
जेका हर्ड इम्यूनिटी जेका आहे न हिन जो जेको प्रोपिगेशन रेट आहे न उहो तमामु तेज़ आहे ऐं हर्ड इम्यूनिटी ठहंदी आहे रिकवर थियल केसिस मां उहे एतिरी तेज़ी सां केसिस रिकवर थियनि कोन था पिया त जेसिताईं हर्ड इम्यूनिटी ठहे तेसिताईं तमामु डेथ्स थी वेंदियूं दैट्स द फियर हिकिड़े ॿिए हमरा बि टीवी ते एक्सपर्ट वेठो हुन चयो पिए त हर्ड इम्यूनिटी मेक सेंस जॾहिं तव्हां वटि वैक्सीन हुजे त तव्हांजी छो हर्ड इम्यूनिटी तॾहिं डेवलप थी जॾहिं तव्हांजे सिग्निफिकेंट पॉपुलेशन आहे 60% वॉट एवर ठीकु आहे स्टेटिस्टिकल सिग्निफिकेंस न पर रियली माना तव्हांजी मेजॉरिटी जेका आहे सा इन मां इम्यून थी वञे त पोइ उहा हिकिड़ी दीवार ठाहे छॾंदी जेका बाक़ी 40% बचाइनि न पर उहो अञा ताईं देयर इज़ एब्सोल्युटली ज़ीरो एविडेंस इन शइ जो कोई सबूत न आहे त कोरोना वायरस में हर्ड इम्यूनिटी जेका आहे उहा एज़ अ रियल थिंग एग्ज़िस्ट करे थी पई लेकिन जंहिं मुल्क में छो त हिन वक़्तु ऑलमोस्ट सॼनि मुल्कनि में पहुची वियो आहे वायरस जेतिरनि मुल्कनि में आहे काथे बि हर्ड इम्यूनिटी डेवलप थियण जो कोई बि माना जेके डेथ्स थियनि थियूं उहे अॻु में थियनि थियूं हर्ड इम्यूनिटी अलाए कॾहिं डेवलप थींदी का ख़बर न आहे नोबडी त सवाल इहो आहे डू यू वांट टू वेट अराउंड फॉर दैट जेको जेकॾहिं तव्हां पब्लिक पॉलिसी मेकर हो इहो आहे त डू यू वांट टू एक्चुअली वेट until the herd immunity develops I think most governments जो जेको एटीट्यूड आहे जेके बि सुजाॻियूं गवर्नमेंट्स आहिनि उहे इहो ई एटीट्यूड रखनि थियूं त न वी शुडंट वेट वी शुड एक्ट नाउ हियर बाक़ी 141 142 143 माना पाकिस्तान यूएस ऐं यूके चौथियूं त घबराना नहीं है मां वैसे विदिन पाकिस्तान सॼी मोनोलिथ न आहे सिंध हुकूमत जो रिस्पॉन्स आई बीन प्लेजेंटली सरप्राइज्ड आई थिंक काफ़ी मां प्रेस कॉन्फ्रेंस पे ॿुधी पए कुझु ॾींहं अॻु में क्लिप्स ॿुधा पए बिलावल भुट्टो जी प्रेस कॉन्फ्रेंस जा ऐं उहे उन्हनि एटलीस्ट ॿियो कुझु न आहे उन्हनि क्वारंटीन फैसिलिटीज़ डेवलप कयूं आहिनि कुझु न कुझु टेस्टिंग हा ॿियो उन्हनि में हिकिड़ो ॿियो कुझु न आहे यार उन्हनि में हिकिड़ो पैनिक फील थो थिए पियो दैट्स ऑल यू कैन एक्सपेक्ट फ्रॉम अ गवर्नमेंट राइट नाउ का बि हुकूमत आहे न उन्हनि जा रिसोर्सिस एतिरा कोन था जेतिरा अथनि उहे मोबिलाइज़ करे सघंदा जेकॾहिं पैनिक हूंदा न त उन शइ जो आउटकम बहितर हूंदो जेकॾहिं पैनिक ई न हूंदो ईअं कन जे मथां जूअं रेंगे थी पई त पोइ त वॾो नुक़सानु थींदो साईं माना कुझु टाइम पहिरीं मूं चेक कयो पिए त जेके रिपोर्टेड केसिस हुआ उहे सिंध में हुआ 102 तक़रीबन ऐं पंजाब जेको मोर देन 50% पॉपुलेशन आहे पाकिस्तान जी ऐं जंहिंमां वधीक मां वधीक माण्हू ॿाहिरि वञनि था ऐं ॿाहिरां वापसि अचनि उतां रुॻो हिकिड़ो केस रिपोर्ट थियो हो त दिस इज़ रिडिकुलस माना यू कैन क्लियरली सी त केॾी वॾी डिस्क्रिपेंसी आहे अॼु जा जेके नंबर्स आहिनि उहे आहिनि सिंध जा 359 ऐं पंजाब जा 137 सही ऐं इट माइट बी ट्रू मतिलबु थी सघे थो त पंजाब में केसिस सिंध खां हिन वक़्तु घटि हुजनि दैट इज़ पॉसिबल छो त सिंध में जेके घणा केसिस आहिनि उहे कराची में कराची जेको आहे न उहो कराची ऐं सखर में आहिनि इहे डेंसली पॉपुलेटेड एरियाज़ आहिनि ॾाढा डेंसली पॉपुलेटेड एरियाज़ आहिनि त उते हिकु दफ़ो किथे वायरस पहुचे थो त पोइ पुछी करे त नथो फैलिजे त बाबा तूं सिंधी आहीं या पंजाबी आहीं ठीकु आहे फैलिजे त जाते किथे थो त चवण जो मक़सदु इहो आहे त हीउ वायरस जेको आहे इन में साईं ख़ैर करे ॿाहिरि जेका एम्बुलेंस खां वञे थी पई लॻे थो पियो त जेको वायरस आहे उहो फैलिजे त पियो पर हिन नंबर्स पाण ट्रस्ट कोन था करे सघूं पिया एक्चुअल नंबर मुंहिंजे ख़्याल में एटलीस्ट 10 टाइम्स हूंदा हिन जा न ते वधीक बिल्कुलु वधीक हूंदा हींअर त पाण जेको सो नंबर बि उहे हाणे हिकिड़ो त लेग पाण पहिरीं पॉइंट आउट कयो अलॻि कचहरी में त इहे लेग बाहिंड था कनि माना कुझु पोइ टाइम जा इहे नंबर्स आहिनि अॼु जा न आहिनि पर हिन में ॿी ॻाल्हि आहे त जेको सो रिपोर्ट उहे थियनि था जेके जिन जी ख़बर पए थी ठीकु आहे न त काफ़ी माण्हुनि खे त सिम्टम्स तमामु माइल्ड आहिनि ख़बर ई कोन थी पए त उहे त रिपोर्ट ई कोन था थियनि त उहे ॻणत में ई नथा अचनि त हिन जेको सो हाणे अफ्रीका में या जेको मिडल ईस्ट आहे उते हिन जी एतिरो वॾो इम्पैक्ट छो कोन थी सघियो आहे जेके गरम इलाइक़ा आहिनि या इंडिया आहे ठीकु आहे पाकिस्तान में बि वधीक स्प्रेड त तेज़ न थिए पियो पर डेट्स एतिरियूं कोन थियूं ॾिसण में अचनि यार असल छा आहे न अवकाश मुंहिंजो पर्सनल ख़्यालु इहो आहे त पाण खे ख़बर न आहे हिन जी साइंस जी अञा ताईं पूरी त पाण हिन वक़्तु जेके एविडेंस इहा आहिनि न त बाबा फलाणे मुल्क में थियो फलाणे मुल्क में पाण खे का ख़बर न आहे त कहिड़े मुल्क में केतिरी टेस्टिंग केतिरी एक्सटेंसिवली थी आहे इहो ई चलो ठीकु आहे हिकिड़ो पंहिंजी जॻह ते अमीर मुल्क आहे एडवांस मुल्क आहे मूंखे ख़बर न आहे त हुननि जा टेस्टिंग प्रोटोकॉल्स छा आहिनि उहे केतिरो एग्रेसिवली टेस्ट करनि था पिया अफ्रीका में यू कैन इमेजिन उते रिसोर्सिस कोन्हनि त मथां हुन में टेस्टिंग फैसिलिटीज़ ई न हुजनि थी सघे थो केसिस हुजनि पर उहे टेस्ट न आहिनि थिया
हा बिल्कुलु इहा जेका पिक्चर पाण खे ख़बर पवंदी अॼु खां 6 महीना पोइ ख़बर पवंदी त सवाल अगेन साॻियो ई आहे त पाण सां शुड बी वेट until it takes over या पाण जेको आहे हाणे सां कुझु कयूं ऐं टू बी ऑनेस्ट अगेन एज़ एन इंडिविजुअल हुकूमतनि खे त पासे में लॻाइजे एज़ एन इंडिविजुअल जेको सिंपलेस्ट जो हल आहे उहो आहे लॉकडाउन यू लॉक योरसेल्फ डाउन तव्हां घर खां ॿाहिरि न निकिरो until unless you absolutely have to माना तव्हांखे खाधे लाइ वञिणो आहे या कमु ज़रूरु तव्हांखे का मेडिकल इमरजेंसी आहे तव्हांखे वञिणो आहे न बिल्कुलु कॉमन सेंस अप्रोच आहे ॾाढी आई थिंक हिकु अप्रोच आहे ऐं इहा प्रूव थी चुकी आहे त इट वर्क्स ठीकु आहे न ऐं जिथे जिथे हिन अप्रोच खे चेंज कयो वियो आहे त उते इलाही तमामु ख़राब कॉन्सिक्वेंसिस पैदा थिया आहिनि मिसाल इटली जो आहे ठीकु आहे जिते आउट ऑफ कंट्रोल थी वियो वायरस पर हूअं जनरली माना ईअं कचहरी में चयो वञे पॉलिसी जे हिसाब सां न पॉलिसी लाइ न पर हूअं ई ॾिठो वञे त इट विल बी इंटरेस्टिंग अगरि इहो गरम इलाइक़े में नथो रहे जीअं बर्ड फ्लू आयो हो सार्स जेको वायरस हो ही बि सार्स आहे पर उहो जेको पहिरियों जेको आयो हो सन 2000 जे आसपास त उहो गर्मियूं जॾहिं आयूं त ख़तमु थी वियो उहो बि साॻी टाइप जो उहो बि कोरोना ई हो पर उहो ॿिए क़िस्म जो कोरोना हो अगेन मां जेको आहे न साॻी ॻाल्हि खे मां आई होप यू आर राइट उम्मीद आहे त इहो हाइपोथेसिस सही हुजे हा न आई डोंट वांट द वायरस टू कंटिन्यू हा न पर मां थोरो हिन वक़्तु कंज़र्वेटिव आहे मुंहिंजो एटीट्यूड जेको आहे न पर्सनली मां ॾाढो कंज़र्वेटिव आहे हिन वायरस जे बारे में मां जेको आहे न होप में नथो आई डोंट वांट टू लेट होप टेक ओवर सही ॻाल्हि आहे हीअं ॾाढो जेको आहे न प्रैग्मेटिक अप्रोच हा ऐं उहो प्रैग्मेटिक थी सघे थो न हुजे थी सघे थो पाण कुझु हफ़्तनि महीननि खां पोइ रियलाइज़ कयूं तुंहिंजी ॻाल्हि सही आहे वाक़ई वायरस ख़तमु थी वञे जीअं ई मौसम गरम थियणु शुरू थिए हा न which should be a good thing and I would have been proven wrong ठीकु आहे न ऐं उहा सही ॻाल्हि हुई सुठी ॻाल्हि हूंदी पर हींअर जेको मूंखे भउ आहे उहो इहो आहे त पाण हिनखे मथां ईज़ी वठूं ऐं ईज़ी वठण जे करे वधीक फैलिजी वञे मूंखे भउ इन ॻाल्हि जो वधीक एब्सोल्युटली बिल्कुलु पॉसिबल आहे पर माना हाणे इहो ख़तमु करे थींदो हाणे माण्हू घर में वेठा आहिनि ठीकु आहे ऐं तव्हां माना 2 हफ़्ता घर में आओ ॾेढ हफ़्तो थियो घरां कमु करियां ठीकु आहे ऐं माण्हू वञे थो चकर बकर ॾिए थो पर वरी घर में लाक आहे कॾहिं कंहिंसां मिली कोन थो सघे कम ते कोन थो वञी सघे ठीकु आहे हाउ लॉन्ग विल दिस कंटिन्यू हलो ठीकु आहे मे बी इट्स टू डिफिकल्ट क्वेश्चन I'll ask another question you can answer any of those 2 questions ठीकु आहे ॿियो क्वेश्चन इहो आहे त हाउ विल दिस एंड अच्छा इन जा बि मॉडल्स मौजूद आहिनि मॉडल्स हिस्टोरिक मॉडल्स मौजूद आहिनि त बाबा ठीकु आहे हाउ लॉन्ग डज इट टिपिकली टेक फॉर सम ऑफ दीस थिंग्स टू टेक गो थ्रू आहे न जेके पेंडेमिक्स पहिरियों आयूं आहिनि हिस्ट्री में स्पेनिश फ्लू जी अॻाड़े तूं ॻाल्हि कई पए त जेको हिस्टोरिकल मॉडल आहे उहो इहो आहे त ख़बर न हिस्टोरिकल मॉडल एक्ज़ैक्टली रिप्ले कंदो या न ठीकु आहे न पर इन्हनि खे लॻी वेंदा आहिनि 12 महीननि खां 18 महीना लॻी वेंदा आहिनि सही ठीकु आहे हाणे जेकॾहिं पंहिंजी मेडिकल साइंस तमामु तेज़ी सां एक्ट कयो ठीकु आहे त वैक्सीन जल्दी डेवलप थी वेंदी ऐं पोटेंशियल क्यूअर्स या मिटिगेशन स्ट्रेटजीस जल्दी डेवलप थी वेंदियूं ठीकु आहे न सो इट ऑल डिपेंड्स हिन वक़्तु रिसर्च ॾाढी एग्रेसिवली हले पई हिन स्पेस में एज़ यू कैन इमेजिन सॼी दुनिया जी जेके टीम्स आहिनि उहे लॻी पियूं आहिनि जेको आहे न ट्रीटमेंट जे लाइ ऐं वैक्सीन जी ॻोल्हा में लॻी पियूं आहिनि सॼी दुनिया में एक्सपर्ट्स आहिनि पियूं माना एंड तॾहिं ईंदो जॾहिं वैक्सीन ईंदी या वैक्सीन अचे या ट्रीटमेंट एतिरो स्ट्रांग हुजे त जेकॾहिं तव्हांखे थिए बि थो त इट्स जस्ट अ मैटर ऑफ टेकिंग सम जीअं मलेरिया कीअं आहे मलेरिया जी तव्हां ड्रग्स वरिताओ ब्लो ओवर हा न जेकॾहिं हिन टाइप जो ट्रीटमेंट अची थो वञे त देन विल बी फाइन छो त पंहिंजो हिन वक़्तु मलेरिया बि ॾाढो डेडली वायरस आहे न पर इहा माण्हू हकीम मक़सूद डॉक्टर प्रोफेसर मक़सूद इलाही खे ॿुधनि उनखे इग्नोर न कनि एॾो लेजेंड पंहिंजे विच में ज़िंदा आहे पाण खे त ख़ुशि थियणु घुरिजे वी शुड बी प्राउड मूंखे ख़बर मूं ॾिठी हुन ते ट्विटर ते ॾिठमि त PSL में जेके बि फॉरेन प्लेयर्स हुआ उहे पाकिस्तान छॾे करे वापसि पंहिंजे मुल्क पिया वञनि मूं चयो तव्हां पाकिस्तान छॾे किन पिया वञो पाकिस्तान में ई त वेठा आहिनि जेका हिननि जा इलाज आहिनि सभु हकीम प्रोफेसर डॉक्टर मक़सूद इलाही हज़रत वेठो आहे ही नोज़ हुन कंप्लीट हल ॻोल्हे छॾियो आहे तव्हां किन पिया वञो यार मिड़ी जेको आहे न छा चइबो आहे सिंधियुनि जी जेका आहे शाह साईं जी हिकिड़ी रिफ्रेन आहे त तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जी दवा जानिब मुंहिंजी जीव में आज़ार जानवा साहिब जे शिफ़ा मियां मरीज़नि खे ठीकु आहे त बसि इहा ई बेसिकली दुआ आहे न त बाबा सभिनी सां ख़ैरु थिए हाणे जेके आया आहिनि बाक़ी हाणे इहे ठीकु आहे सरकाज़म पंहिंजी जॻह ते
इहे जेके न कुक्स ऐं हकीम मूंखे फुल एतबार आहे आई बिलीव हा मूंखे त आई एम वेरी कॉन्फिडेंट दुख त न ॻाल्हि जो आहे त अॼु जेको सो पाकिस्तान फ्लाइटूं बंदि करे छॾियूं न त आउं वञी करे उतां इलाज कराए अचां पंहिंजो तोखे सिम्पटम्स आहिनि छा मतिलबु इलाज कराए सिंपल कोन्हे पर हाणे माण्हू जेको सो पहिरीं अॻुवाट करे माना वैक्सीन बि ॾे थो पियो उहो साॻियो हकीम ईअं आहे छा आई वुडंट बी सरप्राइज हुन वटि इलाज आहे बाबा बस ॻाल्हि ख़तम थी वई न कंप्लीट छा मतिलबु कंप्लीट इलाज आहे बाबा माना वैक्सीन बि आहे वरी थी वियो त उनजो इलाज बि आहे हा हू घटि न आहे हुन माना प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई एनीवे हकीमनि जो बि भलो थिए मरीज़नि जो बि भलो थिए सभिनी जो भलो बिल्कुलु सही हा मिड़ई गुज़री वञे इहो टाइम टपी वञे हा यार ॿी का ॻाल्हि जेका आहे ॿियो लंडन जे पासे शिकागो जी त ॻाल्हि कईसीं पर लंडन जे पासे ॾे हाल कीअं यार हिते इंटरेस्टिंग जो कॉन्सेप्ट आहे न माना जेका इंटरेस्टिंग ॻाल्हि आहे जंहिंते ॻाल्हाए सघिजे थो उहो आहे इकोनॉमी ठीकु आहे जिते एतिरी माना ॿिनि जॻहियुनि ते कचहरी कोन थी आहे बाक़ी हो त सभिनी खे ख़बर आहे त बाबा ही तव्हां कहिड़ी शयूं बंदि आहिनि कहिड़ियूं खुलियल आहिनि एक्सेट्रा एक्सेट्रा इकोनॉमी छा आहे जो 2008 खां पोइ जेको क्रैश आयो 2008 में उनखां पोइ यूके माना प्रॉपरली उन क्रैश मां निकिरी न सघियो आहे अञा बि अहिड़ा क्वार्टर्स अहिड़ा गुज़रनि था जिते नेगेटिव ग्रोथ थी थिए पर छो जो टे कंसेक्यूटिव क्वार्टर्स नथा गुज़रनि जंहिंमें नेगेटिव ग्रोथ आहे त ऑफिशियली हुन रिसेशन नालो नथो ॾेई सघिजे ग्रोथ रेट तमामु ई स्लो आहे हाणे इन सिचुएशन में हिननि जो जेको बैंक ऑफ इंग्लैंड माना सेंट्रल बैंक जो जेको इंटरेस्ट रेट हो जेको 0.5% जेको हिस्टोरिकली वन ऑफ द लोएस्ट रेट्स आहे सॉरी त उन लोएस्ट रेट खे बि हिननि घटाए करे 0.25 कयो उहो हाणे 0.1% जेको लोएस्ट एवर इन हिस्ट्री रेट आहे क्या हुन खां हेठि कॾहिं बि बैंक ऑफ इंग्लैंड रेट न आहे मथां हुननि जेको सो आर्मी खे स्टैंड बाय ते रखी छॾियो आहे सही आहे हाणे इहो सॼो दिस इज़ ऑल इहे सभु इंडिकेशन्स आहिनि त लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट थी सघे थी अगरि ही किसो अॻियां हलंदो रहियो अगरि जेके माण्हू दिहाड़ी वारा कम वारा आहिनि हिते बि दिहाड़ी वारा कम वारा आहिनि ठीकु आहे उबर जी ॻाल्हाइनि था या जेके रोज़ कमु कनि था तॾहिं हुनखे पैसा मिलनि था त हुनजो किसो हले थो ठीकु आहे न्यू सेविंग्स हूंदियूं हफ़्तो 2 हफ़्ता उनजी फैमिलीज़ आहिनि ठीकु आहे महीनू पर ही त ॻाल्हि लॉन्ग टर्म जी आहे न ही त माना घटि में घटि 3 महीना तव्हां विसारे छॾियो माना जेको इंडिकेशन्स आहिनि ऐं पाण त हीअं ॻाल्हायूं पिया त साल बि थी सघे थो लॻी वञे या हुन खां मथे बि थी वञे त आर्मी न रुगो हिननि अलर्ट ते रखी आहे पर इराक मां बि ट्रूप्स रीडिप्लॉय कया आहिनि माना त हेवी नंबर्स में आर्मी हिननि अलर्ट ते रखी आहे सो दैट्स समथिंग इंटरेस्टिंग वर्थ वॉचिंग जेको आहे सॉरी मां चयो ॾिसजे आख़िर किथे पहुचे थी पई ॻाल्हि हिते शिकागो में लॉकडाउन थी वियो आहे अॼु खां स्टेट होम ऑर्डर्स अची विया आहिनि बेसिकली स्टेट तव्हांखे चवे थी पई त तव्हां बाबा ॿाहिरों घर जे ॿाहिरि एब्सोल्युटली एसेंशियल सर्विसिस खे एक्सेस करण खां अलावा तव्हां न निकिरो ऐं मुंहिंजे ख़्याल में इट विल ओनली गेट मोर स्ट्रिंजेंट एज़ टाइम गोज़ जीअं जीअं आहिस्ते आहिस्ते टाइम गुज़रंदो सॼी दुनिया में इहो ई पैटर्न प्ले आउट कंदो त बहितर आहे पाण वॉलंटियरली जेको आहे न असां घरो कमु कयूं पिया अलाए ख़बर न आहे तूं बि घरो ई कमु कंदो पियो आहे हींअर हा न हा बिल्कुलु 1.5 हफ़्तो थी वियो हा त ख़ैर जी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजूं जेके जॉब्स आहिनि उहे अहिड़ियूं आहिनि जंहिंजे लाइ पाण खे ॿाहिरि नथो वञिणो पए घर पर अहिड़ा माण्हू बि आहिनि जंहिंखे वीचारनि खे अञा ताईं ॿाहिरि वञी करे कमु करणो थो पए जेके माण्हू ग्रोसरी स्टोर खे स्टॉक करनि था पिया उन्हनि खे जस आहे त उहे खाधे पीते जूं शयूं खणी था अचनि पिया उन्हनि खे रीस्टॉक था करनि पिया वॾी रिस्क आहे उन्हनि खे लाइफ खे रिस्क खणी करे पाण जहिड़नि माण्हुनि खे खाराइण पीअण जे लाइ माल खणी था अचनि पिया न गुज़री वेंदो टाइम इज़त सां गुज़री वञे सभिनी जी भलाई थिए बाबा मां समबर मूड में अॼु तूं जेको आहे सार्केज़म मूड में आहे मां थोरो समबर मूड में अॼु बस न सही आहे मुंहिंजो मूड जेको सो टोटली इन सिंक आहे जेको मुल्क जो मूड आहे हुन सां ऐं असां जेको सो वी ऑलवेज ट्राई टू बी अपबीट ऐं जेको सो हज़रत अली जो कौल आहे त मायूसी सख़्तु गुनाह आहे माना त घबराना नहीं है घबराना नहीं है पर दिस गोज डीपर देन दैट ही चए थो मायूसी मगी सख़्तु गुनाह आहे माना तव्हांजो ही नंढो वॾो गुनाह न आहे नहीं वॾो गुनाह आहे माना मायूसी कयो माना सफ़ा तव्हां कम ॿिया तव्हां खां सुठा कम निकिरी ईंदा पर मायूसी खां अलावा ॿिया बि खोड़ जेके न लोअर मूड हूंदा आहिनि सही ॻाल्हि आहे न आई थिंक वी शुड ऑल ट्राई टू स्टे अपबीट
ऐं उन जे लाइ we have to take special effort. I think that's very very important. So this is a historic moment, ठीक है. This thing would not be forgotten, ठीक है. This will go down in history. The way it's playing out, the virus, this will go down in history, ठीक है. This is a historic moment. ऐं attitudes में बिल्कुल मैटर कनि था. ऐं I think staying upbeat is very very important. चलो stay upbeat, हाँ चलो. आउं त लिटरली अप आहियां ऐं जेको सो मुंहिंजो अपार्टमेंट जेको सीढ़ियूं चढ़ी मथे ईंदो आहियां थोरो मथे बि रहियो आहियां. All I need to do is beat something up and then I'll be up and beat. Anyways, I don't know if it makes sense. चलो पाण इन ॻाल्हि ते स्टे अपबीट वारी ॻाल्हि ते पाण एपिसोड खे क्लोज था कयूं. वरी ईंदड़ हफ़्ते या ॿिनि हफ़्तनि खां पोइ वरी मिलंदासीं, वरी का ॻाल्हि कंदासीं. का बि गारंटी कोन्हे, का बि गारंटी कोन्हे. न मिलंदासीं, ज़रूरु मिलंदासीं. स्टे अपबीट आकाश. गारंटी पंहिंजी सुस्ती जे करे कोन्हे. वायरस खां वधीक ख़तरनाक पंहिंजी सुस्ती आहे. सही आहे. ओके टेक केयर. ओके टेक केयर.